नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्तां के दारावण में खबर ॾींदा हलूं त नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सहाफ़ियुनि जो फ़कीर अब्दुल मजीद कटप्पर जी सदारत हेठि हंगामी इजलास थी गुज़रियो, जंहिं शाह लतीफ़ थाणो खैरपुर मीरज जी अधु ॻोठ आदम खान मेहराणी मां नेशनल प्रेस क्लब कंदरा जे सीनियर नायब सदर अब्दुल सत्तार मेहराणी जे घर मां हफ़्तो अॻु राति जे वक़्तु चोरी थियल कामोरी नस्ल जा 5 ॿकर वापसी न थी सघिया। उन मौके ते सहाफ़ियुनि एतिजे मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी फ़कीर अब्दुल मजीद कटप्पर, अब्दुल रहमान अंसारी, सफदर पठान, असदुल्ला काशिफ अली, तौफीक अहमद, अब्दुल समी तनियो, वाली ॾिनो बुढ़ो, तौसीफ मेहराणी, ज़ुबैर अहमद मुगल, अला ॾिनो डेपर ऐं ॿिया करे रहिया हुआ। हिननि एतिजा कंदे चयो त असां पुलिस खे शकी माण्हुनि जा नाला पिण ॾिना आहिनि। उन्हनि में मेन माण्हू बकर चोर मज़हर कटोर आहे। पुलिस उन खे गिरफ़्तार करे वरी गरी रिश्वत एवज़ छॾे ॾिनो आहे। असां हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे, आवाम जो आवाज़ बणिया आहियूं, पर अॼु असांजी चोरी थी आहे। पर हफ़्तो गुज़रण बावजूद पुलिस न चोर पकड़े ॾिना आहिनि, न वरी चोरी वापसि कराए ॾिनी आहे। एसएचओ रुगो खाली दिलासा ॾियण में पूरो आहे। असां सहाफ़ियुनि सां एतिरो ज़ुल्म, पुलिस जो सुस्त रवैयो आहे त बाक़ी अवाम सां कहिड़ो इंसाफ़ कंदा हूंदा। असां एतिरो ई मुज़ाहिरो करे DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो करियूं था त फौरी तौर नोटिस वठी असांजे चोरनि पकड़े असांजी चोरी वापसि कराए ॾिनी वञे, न त SSP खैरपुर मीरज ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।